सावण मुईअ पाथारी वेठो आई, घर में जवान जमान धी विहारी वेठो आई, मियां इन जो को पिलो कर। हो बा रुगो खैर जो मारम छुट्टी अचे, अमानत संदस हवाले करे वनी कबर बेड़ो थिया। अरे महरम जेस ताईं छुट्टी अचे तेस तू जीअरो हूंदे छा? ही तो सुल क़यामत जा तड़ा वेणींदो। बाबा हयातीअ ते को बि वेसव कोन्हे को, पंहिंजे हयातीअ में इहो बार लाहे छॾ। हूअं बि महरम सरकार जो ॾोही आहे, जेकॾहिं लोफर खे धी ॾींदे त राज वारा कहिड़ो चङो चवंदई। पर बा मारम मुंहिंजे भाउ जो पुटु आहे, गगे जी अॻड़ी गगे में लॻंदी आहे बा। त पोइ तुंहिंजो राज भाग सां को बि वास्तो कोन्हे को। मुंहिंजो ॾोहो कहिड़ो आहे, इहे हरू भरू। सावणे ॾोहो घटा उधी सामानी धीअ घर में विहारियो वेठो हुई, का न महल कंहिं जहिड़ी। ज़बान संभाले ॻाल्हाए कमदार। सच चवण ते बाहि पई लॻेसि। रबा तूं बि मुंहिंजे अशराफ धी ते लाई चाई कंदड़नि जो पासो वठी वट ते रसो त न भञ, मूंखे पीरीअ में ख्वार त न कर बा। अड़े त पोइ पंहिंजो मुंहुं पाण धो न, केतिरनि जा वात झलींदे। बरोबर बा बरोबर, पर रस सावण जे धी जी शादी थो कराए त पोइ खाए छा? तूं ॻाल्हाए छा थो?